नमस्ते दीदी। नमस्ते। दीदी एक सवाल थी पूछा हाँ कि जेका भक्ति मार्ग में हाँ माला जपंदा आहियूं हाँ त उन में जेके मथे हिकु फूल लॻल हूंदो आहे, ॿ युगल गाना हूंदा आहिनि, हाँ बाक़ी सॼा माला जा मोती हूंदा आहिनि, हाँ त इन जो छा अर्थ आहे? हाँ ॾिसो, माला में जेको फूल हूंदो आहे न, उन उहो कंहिंजो सिंबल हूंदो आहे, उहो कंहिंजो प्रतीक आहे निराकार परमात्मा जो। अच्छा। हाँ, ऐं पोइ माला जे दाने में जेका उन खां पोइ ॿ युगल दाना हूंदा आहिनि, उहे हूंदा आहिनि ब्रह्म सरस्वती। अच्छा। ऐं बाक़ी जेका दाना हूंदा आहिनि जी। उहो आत्माउनि जो यादगार आहे, जीअं आत्माउनि परमात्मा जो मददगार ठहियूं। अच्छा। पाण यादि त सभी कंदा आहियूं परमात्मा खे, लेकिन परमात्मा जॾहिं हिन सृष्टि ते आया त हुन सृष्टि ते अची करे परमात्मा जेको कमु करनि पिया नर्क स्वर्ग ठाहिण जो, त हुननि जे कार्य खे सम्झी करे जीअं जीअं आत्माउनि परमात्मा जा मददगार थिया, उन्हनि जो यादगार ठहियल आहे। जीअं माला में कीअं मोती जीअं हूंदा आहिनि न, त पंहिंजी आत्मा बि हिकु छोटी सी बिंदी आहे जेकी अखियुनि खां न नज़र ईंदी आहे, त उहो छोटी सी बिंदी जो प्रतीक उहो माला जे दाननि जे रूप में उन्हनि खे पिरोए करे उन्हनि जो यादि कंदा आहिनि उन्हनि खे। अच्छा। हालांकि जेका भक्ति मार्ग में त माण्हू कोई न कोई नाम जपदा आहिनि, हिकु ई हिकु नाम जपदा आहिनि, अलॻि अलॻि रीति सां जपदा आहिनि, लेकिन परमात्मा बाप चए थो कि जेकी बि आत्मायूं मुंहिंजा मददगार ठहियूं हुयूं, वो मुंहिंजे परम धाम में मुंहिंजे आस पास में ही गले जी पाण माला पाईंदा आहियूं न जी, त उहो गले जे नज़दीक हूंदी आहे, त परमात्मा फूल सभिनि खां पहिरियों परम धाम में परमात्मा वेंदो, पोइ हुन खां पोइ उहे सभी आत्मायूं वेंदियूं नंबरवार, जेकी परमात्मा खे पहचाने करे हुनजी मददगार ठहियूं। त सभिनि खां पहिरियों मददगार ठहियूं ब्रह्मा सरस्वती। जेको एडम और ईव सभिनि खां पहिरियों स्त्री पुरुष केरु हुयो? ब्रह्मा सरस्वती। पति पत्नी न हुया, लेकिन हिन ॿिन्ही आत्माउनि परमात्मा खे पहचाने परमात्मा जो ज्ञान दुनिया ताईं पहुचाई। ऐं बाक़ी जा जेका माला जा दाना आहिनि उहे सभु हुनजा मददगार हुया नंबरवार। 108 जी माला हूंदी आहे, 16,108 जी माला हूंदी आहे, त इहे सभु आत्माउनि जा प्रतीक दाने जे रूप में माण्हू यादि कंदा आहिनि भक्ति मार्ग में। ॾिसो, माला जपी करे पोइ मथे नमस्कार कंदा आहिनि न फूल खे, त वो निराकार परमात्मा खे पाण खे नमस्कार कंदा आहियूं पाण। हिनजो अर्थ इहो आहे कि जॾहिं बि फूल खे नमस्कार करो त कंहिंखे यादि करे नमस्कार करणु खपे? परमात्मा खे। ऐं जीअं माला खे माण्हू गुप्त बि जपदा आहिनि, गोथरी में या थेले में विझी करे अंदर जपदा आहिनि। हुनजो अर्थ छा आहे? हुनजो अर्थ छा आहे कि गुप्त आत्मा नज़र नथी अचे, परमात्मा बि नज़र नथो अचे, लेकिन पाण खे अंदर ई पाण खे आत्मा सम्झी करे परमात्मा खे बि निराकार रूप में यादि करे पंहिंजो हर ॾींहं जो हर सेकेंड गुजारण, अर्थात हर कर्म करण। आत्मा न त तव्हां आत्मा नज़र था अचो न परमात्मा। अगरि मां परमात्मा सां गॾु पंहिंजे पाण खे आत्मा सम्झी करे परमात्मा सां गॾु पंहिंजो धंधो दौरी करां थी, पंहिंजी जेको बि घर आदि जो कमु आहे उहो करां थी, त कंहिंखे पतो लॻंदो न? मन में अंदर वीचार हलंदो रहे, मन में अंदर ये वीचार हलंदो रहे कि मां आत्मा परमात्मा सां गॾु कमु थी करां। जपण न जो भक्ति मार्ग में या अंदर गुप्त जपण जो मतलब छा आहे? परमात्मा चए थो तव्हां हथ में माला खणी न जपो, त हुन स्मृति सां
गुप्त पंहिंजे पाण खे आत्मा सम्झी गुप्त परमात्मा के निराकार रूप में याद करे पंहिंजो सॼो जीवन पंहिंजो सॼो ॾींहुं हर सेकेंड उन ई रीति सां कढो। अच्छा। हाँ, त भक्ति मार्ग में हिनखे हीअं गुप्त माला जपण चई शुरू कयो, लेकिन हिन जो यथार्थ अर्थ परमात्मा हाणे इहो थो ॿुधाए। अच्छा। कि पंहिंजे पाण खे आत्मा सम्झी करे मूंखे यादि करे हर कर्म करो। जी। त इहो गुप्त हिकु तरीक़े सां परमात्मा जो संग थी वियो न, हुते तव्हां गुप्त नाम था जपो। नाम जपे करे छा कंदासीं न, नाम पाण पंहिंजो कोई पीउ हुजे या पंहिंजी टीचर हुजे या गुरु हुजे, बसि हुनजो नाम ई जपता रहंदासीं ऐं हुनखां कुझु सिखंदासीं बि, या उन्हनि सां संग करे उन्हनि सां कुझु प्राप्ति बि कंदासीं। जी। त हाणे गुप्त आत्मा गुप्त परमात्मा जे संग सां प्राप्ति थी करे, सुख जी, शांति जी, आनंद जी, प्रेम जी, शक्तियुनि जी। ठीकु आहे? जी दीदी। हाँ, थैंक यू। थैंक यू।